तू जे करे थावन में हथ विधो न त मुंहिंजा हथ तुंहिंजे ॻीचीअ में आहिनि। हा न छॾींदीमांइ। मारे छॾ पर ज़ाल जी ॻाल्हि खे हेॾे होॾे न कंदुसि मां। गुलामी ज़ाल जी कबी ऐं सरेआम कबी। एॾा थांव रखिया अथनि मुंहिंजे खां, हे 9 महीननि खां साल खां थांव कोन धोता आहिनि। एॾा घचला, जेॾी मां जहिड़ो पुटु, या ससु मारी त मरे कोन थी। एॾा किना थां रखी छॾिया आहिनि मुंहिंजे खां, एॾा गंदा थां ई कोन धोईंदा हुया। एॾा कोई घचला आहिनि ॿई, एॾा सारा थां रखिया आहिनि मुंहिंजे खां। छाजी विध विध लाती थी, छाजी विध विध लाती थी। कलाक थियो ॿ थांव बि न धोता थी। हे देगड़ो धो। न हे साल जा बर्तन तव्हां कोन धोता आवे? रोज धोंदा हूं। आयो वयो आहे को मेहमान है कुछ आहे। किन्नु हे छाजो कारो कणी आई आहे? हे कारो पानी गरम कंदी आ, हे मलींदस पुट जे मुंह ते। हा धो चङी तरह चवां थी। हा धो। इहो बि कोन धोतो ई साल में? हेॾे ॾिस, हेॾे ॾिस, हे साल में कोन धोतो या न? ओ सां वटि त काठियूं आहिनि न, ओ गैस त कोन्हे का। पोइ मां नौकर आं तव्हांजी, आई अॼु त मूंखे किना थां था धोवायो छो? घर में जेको कमु कबो आहे उहो नौकर हूंदो आहे। कमु छा अञा हाणे पुगम वेठम ई न। हेॾा सारा बर्तन, हे किन, हे घर में छा साबुण कोन हुयो छा? हाँ छा सेखारे मोकिलियो अथऊं? जहिड़ो बि कारो आहे धो न। देगड़ो धोअण नथो अचे, हेड़ो मुंहुं ॻाढ़ो करे वेठी आहे कावड़ में। हेॾा किन थां आहिनि, मज़ा त इहा हथी कारा किना थी। मां चवां थी मुंडी मरोड़ींदी मैं थां धो। मां कोन धोईंदमि करे, मां थां हे कोन धोईंदमि करे। केरा पाची वियो दीवानो, पाची वियो। ना ना अच अच, हेॾे मां क्रिकेट पई खेॾां। हे मूंखे बर्तन धोइण खां वठी आए तूं? हाँ तू छो बर्तन पई तू बर्तन? न न हे सॼा कारा किना खणदी थी अचे। मां हे बर्तन धोइण खां आई हुयमि तो जे अल्लाह जो शान त ॾिस। हाँ थाव धो थाव, बर्तन बर्तनन वारी आ। चवां थी बूठणी मां कोन धोईंदमि। आ कोन धोदिया धो मां धो न। मां जो अब्बो। तू चुप कर, तू रनड़ा चुप कर। मां जे विच में थो ॻाल्हाए अची चमचो करे। चवां थी बाटो हणी बूथ बजंदी। मां कोन धोईंदमि। हा कोन मां धोदी। कोन धोईंदमि। मां जो मां मरता या थोड़ो मां सां भी ॻाल्हायो, थोड़ो मां जो जिम्मेदारियूं समझो। वॾियूं जिम्मेदारियूं निभायूं थी, वॾियूं जिम्मेदारियूं। वरी अची मथे मुंहिंजे में सूर विधई, तंहिंखां पाण धोदियसि तोखां धोराईंदे में उहो भलो। ए हिते अम्मा कमकार लाइ कोन वठी आवां, घर जो रौनक करे वठी आवां। रुगो घर में वेठी हुजे, रुगो घर में हिन जी खूबसूरती के ॾिसां, हिन जे चमकदड़ चेहरे के ॾिसां, हिन जे खिलंदड़ मुस्कुराईंदड़ नकड़े के ॾिसां। ॾिस ॾिस चाची के ॾिस ॾिस खूबसूरत त ॾिस। वरी नकड़े खे तो ॾिसेसि पंहिंजे एंटरटेनमेंट लाइ वठी आयो अथसि। बस घर में वेठी हुजे। थांव ॾिना अथसि। कसम एॾो सो हालत अल्लाह सां एॾे हथ दे गलम के मां रवरे दे। छा ए हया त ॾिसेसि, अंधो करे छॾियसि न। तावीज़ मानस ॿधराया हूंदसि न, ॿधराया हूंदसि तावीज़ तावीज़ तू पिया त कढी मूंखे साल पूरो त घर खां ॿाहिरि कढे। हाणे त जीअण ॾे मूंखे। छो मोटी आई आहियां? खाराइनी आहे न मालिक। अहिड़ी मालिकी वारी केरु वठी आयो ॿुधाए न? मां जो अब्बो वठी आयो आहे। वठी आयो तो करे मूंखे सम्झाए न। अम्मा तोखे जेॾीमहिल अम्मा घर जो कमकार चए न, चओ हा मां कंदसि, को मसलो न आहे। जेॾीमहिल मां अचां सभु कमकार लिखी छॾ। चओ अम्मा तुआरी जेको सो मूंखे हे कमु ॾसिया, मां पाण ई हा धो कर धोता न मुंहिंजे साम्हूं। त चवां थी इहा देगड़ी बूथ ते न मले ऐं घिटीअ में घुमाए मन शहर में, त मुंहिंजो नालो बि जेको आहे लाहे छॾिजां। हिकिड़ो मिंट ॻाल्हि ॿुधां मां, देगड़ी मले या तो मल। हया ॾिसेसि सुल्तान राई जो पुट ॻोल्ह ॿुधो मां, शर्म नथो अचई? बेहया के जाए जा। हे 8-9 महीना खुश हुई न? ॾाढी खुश हुअसि, ॾाढी खुश हुअसि, सुकून हो। हा मां त हिन जो हाणे त कोन वेंदी माई। हाणे सोचिन चाही बि न ज़हन में त मां काॾे वेंदी माई। अल्लाह रखो वेंदी माई। अल्लाह रखो दड़ी नेपाल जी गऊ अची पाती आहे। कुछ भी हुजा, छा भी हुजा, वठी आयो न। तोखे ख़बर आहे मां जॾहिं बि मां अब्बे सां ॿाहिरि वेंदो त चांहि पीअण लाइ, अब्बे मूंखे हिकिड़ो नसीहत करे छॾियो। चई पुट मां सॼी ज़िंदगी तुंहिंजी मां जी गुलामी कई आहे। तोखे अगरि ज़ाल भटारी मिले, अगरि मुंहिंजो नालो रोशन करण थो चाहे, तूं पंहिंजी ज़ाल भटारी जो गुलामी कजां। हा उहो त खट ते पाणी पीअंदो हो, चवंदो पाणी बि हिते ॾे, उथी न सघंदो हो, कंहिं बि शइ जे लाइ चवंदो त तूं कर।
खुदा के वजह जड़ मां हिन घर में कुर और निंड में उथंदो अबे तमे बुआरी पुरुष पुरुष चरिया मां मां जेकॾहिं माल जे जारी बुहारी ॾींदो छेड़ा कढंदो त पोइ छा आहे पोइ कमु आहे न मर्द जो हीअ ज़ाइफ़ हाणे कम खां भॼे थी हाँ उते उते उहो कंदो उन खां कराईंदी आहियां छेणा बि खणाईंदी आहियां बुहारी बि ॾींदी हा। मुंहिंजी मुड़सन तुंहिंजो बि मुड़ुसु आहे मूंखे त कोन चढ़ी भाई शर्म त तोखे आहे कोन कोन्हे। पई थी खिले एॾी बेहई आहे खिल कोन्हे थी न। शर्म त अथई न कुझु हा। कोन्हे तूं जेकॾहिं थावनि में हथ विधो न त मुंहिंजा हथ तुंहिंजे ॻिचीअ में आहिनि हा न छॾींदीमांइ मारे छॾ पर ज़ाल जी ॻाल्हि खे हेॾे होॾे न कंदो मां गुलामी ज़ाल जी कबी ऐं सरेआम कबी सरेआम कबी त निकिरो मुंहिंजे घर मां चवांव थी निकिरो ओॾे सावरनि ॾे वञ अरे बेगुलामी असांजी कई तो ते तू खुश पई थी मां पंहिंजी ज़ाल बटाई जो गुलामी तो के त के तकलीफ़ छती ते अब ॿुधाए काहे न ज़ाल भटारी ओॾे सावरनि ॾे काहे वञेसि उते त ख़बर कोन हा, अथई काहेसि 8 महीना ये तावीज़ कराए कराए परे कयुसि हा। हाणे आयासीं त हाणे बर्दाश्त कोन थींदसि वाह चट तूं जेको आहे न वाच ते टेम ॾसेसि टेम ॾसेसि त थावनि में घणो टेम लॻो आहे चवां थी निकिरो निकिरो ज़ाइफ़ाणे मसले में तुंहिंजो कहिड़ो कमु मूंखे पंहिंजी ज़ाल जी गुलामी करण ॾिया मां हेॾे पहिरें त पोइ मूंखे सुकून मिलंदो आहे जॾहिं मां ज़ाल भटारी जो कमु कंदो आहियां वॾो को बेबुनियादो आहे वॾो बेहया आहे अलाह खुश कंदई अमा अलाह खुश तू भी अम्मा यो ज़ाल भटारी तू भी वञ वे अम्मा शर्म त अचे ई कोन थो धक लगा लऊंदड़ी पेरी हुई अम्मा एतिरो कुटियो आहे मां छा कयां भला उन जा त मासां ये ड्रामा हलदा रहंदा आहिनि कोन हुयसि 9 महीना मूंखां परे कयई न तोखे कयई न हिकिड़ो मिंट सद वे वञ मां धोई तो बर्तन धोई करे जल्दी आ पियो बर्तन मां जो अबो भी धोई त तू वञ त सही है अल्लाह जो कसम आज मालकन तो के तात्यो वा खुदा जो कसम है माशुक तो जा भाग सही रोनो आही पर बाकायदे में वरती थी अल्लाह जो कसम है ये मुझे अखियुनि जे साम्हूं वेठो हुई त मां बर्तन धोआं दिलि ठरे अमा हिन में भला छेणा विधाई जा कोप में खुदा जे कसम कोप में भी छेणा विझंदी आहे अड़े हिन में हथ हिन में तू मुंहिंजी ज़ाल भटारी चाह पींदी आहे इते रखस सदको सदको हे धुआं पेरा चाह प्यारियांस न त बाह बारे वेंदी यकीन करे लिवणा है ॾिस 5 साल थी हाणे देगड़ी कारी थी वई आहे धोतो के कोने आई ज़ाल भटारी त हाणे धो धोआ थो ख़ुशी आहे न छा कयो भला हाणे ख़ुशी आहे न अब अमा पाणी कोन थो अचे छो अचे थो ओके वाह बस 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 रे बस रे तू भी तो खुदा जो कसम है इते भी है भी हिन में चाह ठाहे भटारी के प्यारी दस